अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक़ मिठू अरबाब हाला। मौज़ू कहानी। कहाणी जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियण जो, शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण, ढ सिराब। पार्ट नंबर 3। उन्हनि चयो त जेतिरे क़दुरु मुमकिन थियो असीं पंहिंजे पीउ खे राज़ी कंदासीं, ईअं थियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम संदसि ग़ुलामनि खे चयो, जेका शइ हिननि अनाज जे क़ीमत में आंदी आहे, ईअं थियो। उहा हिननि जे लाइल्मीअ में वापसि हिन जे सामान में पाए छॾियो, ईअं थियो। जॾहिं ही माण्हू वापसि वेंदा, सामान खोलींदा, ॾिसंदा त संदन सामान पियो आहे, त पोइ वरी उहे असां वटि ईंदा, ईअं थियो। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जिन जे ख़िदमत में आया ऐं चयूं, अज़ीज़ मिस्र चयो आहे त ईअं थियो, अगरि तव्हां पंहिंजे भाउ खे मूं वटि वठी न आया त तव्हांखे अनाज कोन मिलंदो, ईअं थियो, कोन ॾींदो, ईअं थियो। उन करे असां सां गॾु आईंदा भेरे मोकिलियो त अनाज खणी अचूं। बेशुबा उन करे असां सां गॾु आईंदा पंहिंजे भाउ खे मोकिलिजो त असां अनाज खणी अचूं, ईअं थियो। बेशुबा असीं उन जी हिफ़ाज़त कंदासीं, ईअं थियो। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम चयो त तव्हांजे पहिरीं बि हिन जे भाउ ते अॻु में अमीन बनायो हुयो, ईअं थियो। बेशक ख़ुदा तमामु घणी हिफ़ाज़त करण वारो आहे, ईअं थियो। तमामु रहम करण वारनि खां तमामु घणो रहम करण वारो आहे। जॾहिं सामान खोलियऊं त उन में सामान में अनाज वठण लाइ जेको सरमायो हुयो, उहो हिननि जे सामान में पियो आहे, ईअं थियो। उन्हनि चयो, बाबा साईं, अज़ीज़ मिस्र ॾिस केतिरो अहसान कयो आहे, ईअं थियो। असीं अनाज वठण लाइ जेका क़ीमत खणी विया हुआसीं, उहा उन वापसि हिन सामान में असां सां गॾु मोकिली आहे, ईअं थियो। असांजे भाउ खे असां सां मोकिल त असीं पंहिंजे घर वारनि लाइ अनाज खणी अचूं, ईअं थियो। असीं पंहिंजे भाउ जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं भाउ खे वठी वञण सां अनाज ज़्यादा वठंदासीं, ईअं थियो। हीउ जेको खणी आया आहियूं इहो थोरो आहे, ईअं थियो। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम चयो, हरगिज़ तव्हां सां कोन मोकिलींदुसि। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम चयो, हरगिज़ तव्हां सां गॾु कोन मोकिलींदुसि, ईअं थियो, जेसीं ताईं ख़ुदा जे तरफ़ां अहद मूंखे नथा ॾियो, ईअं थियो। ख़ुदा जो कसम न खणंदा त यकीनन हिन खे मूं वटि वठी ईंदा, ईअं थियो, सवाइ उन अहिड़े इत्तिफ़ाक़ जे जेको तव्हांजे इख़्तियार खां ॿाहिरि आहे, ईअं थियो। उन्हनि माण्हुनि कसम कयो। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम चयो, जेका असां चयो ख़ुदा उन खां आगाह आहे ऐं उन ते गवाह आहे, ईअं थियो। जॾहिं हिननि चाहियो ॿाहिरि निकिरिया, ईअं थियो। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम चयो, मुंहिंजा फ़र्ज़ंदो, सभ जा सभु हिकिड़े दरवाज़े खां न वञिजो, ईअं थियो। ईअं न थिए जो तव्हां ते माण्हुनि जी नज़र लॻी वञे, ईअं थियो। मुख़्तलिफ़ दरवाज़नि मां दाख़िलु थिजो, ईअं थियो। तव्हां सां जो जेको ख़ुदा तव्हां लाइ मुक़दर कयो आहे दफ़ा नथो करे सघां, ईअं थियो। मगर ख़ुदा ते भरवसो करियां थो, ईअं थियो। ऐं तवकल करण वारनि खे खपे त उन ते तवकल करे, ईअं थियो। मगर हीउ त याक़ूब जे नफ़्स ऐं ख़ौफ़ हुयो, ईअं थियो। उहो पंहिंजे फ़र्ज़ंद बिन्यामीन ते ज़ाहिरु करे छॾियो, ईअं थियो। हू यकीनन साहिब इल्मु दाना हुयो, ॼाणंदो हुयो, ईअं थियो। उन जी तक़दीर ख़ुदा खे रोके कान सघंदी, ईअं थियो। पर घणा इंसान कोन था ॼाणनि। जॾहिं गाए हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम खां मोकिलाए रवाना थिया, ईअं थियो। बिन्यामीन पंहिंजे भाउरनि सां गॾु कहिड़ी बि शइ कोन खाईंदो हुयो। जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन वटि पहुता त सलाम कयो, ईअं थियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी निगाह जॾहिं संदसि भाउ ते पई, तमामु घणो ख़ुशि थियो, ईअं थियो।